साईं असलम शाह ॾाॾा, साईं गुल खान गुल फ़कीर, दारोगो साहब, साईं आस लगारी साहब, साईं मोहम्मद अली साहब। वाह 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 माशाल्लाह। साईं आगा जान आगा असांजो दिलबर साईं, साईं मोहम्मद हुसैन ऐं साईं लाल सैतो, लालण सैतो, सचियो लालण सचियो साहब। असां लतीफ़ सोणे जो राग ॿुधूं पिया ऐं लतीफ़ साईं ते वेठा आहियूं उन जे रोज़े जे ते मंझि। रब साईं असांजे जाइज़ मक़सदनि खे पूरा कंदो, रब साईं असांजे जाइज़ मक़सदनि खे पूरो कंदो ऐं असांजा दिली जेके जाइज़ मक़सद हुजनि, असांजे अहलो अयाल खे वॾी ज़िंदगी ॾींदो रब पाक। ऐं साईं जिन जी महिरबानी जो असांजे हिन शहर में कुर्ब जा क़दम भरे आया। असीं साईं जिन जे तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। रब साईं जिन सभिनी खे वॾी ज़िंदगी ॾींदो, अहिड़ियूं कचहरियूं ज़िंदगी आहे त क़ाइमु रहंदियूं ऐं अहिड़ा मिलाप ऐं मेड़ा पंहिंजा क़ाइमु रहंदा अलाह साईं कंदो। साईं तव्हांजो तमामु शुक्रगुज़ार आहियां जो कंहिं न कंहिं बहाने सां साईं जिन कंहिं बहाने सां अची विया आहिनि। अलाह साईं वरी हाणे ख़ासि हिकिड़ी मुंहिंजी दावत मुंहिंजे तरफ़ां थींदी जंहिंजे लाइ पाण ॾींहुं मुक़ररु कंदासीं 11वें महीने में जंहिं साईं सियारे जो मतिलबु जो कचहरो लतीफ़ मौजूदु ऐं जेके बि असांजा हिन लोचीन सिलहनि जा साथी आहिनि ऐं साईं जिन सां गॾिजी तव्हांजे लाइ तव्हांजे अहलो अयाल जे लाइ दुआ घुरां थो। रब साईं तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾींदो, तंदुरुस्ती वारी ज़िंदगी ॾींदो ऐं रब साईं तव्हांखे सही राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो, लतीफ़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾींदो, लतीफ़ खे सम्झण जी पोइ तौफ़ीक़ ॾींदो। आमीन या रब्बुल आलमीन।